वाईद मुबारक हाणे ईद जी तव्हांखे खर्ची ॾियां थो अलाह तव्हांखे लेखी ॾे ॾिसो अफजल जानी असांजे हर ईद ते ईंदो हो यार बसि हुन जूं अहसास अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत केड़ा हालन केड़ा खुश तबे सही उम्मीद है सब ठीक होंदा खिरन होंदा तो भाईयान सभिन का पहिरियों ता सभिन मुसलमान भाइरन के ईद मुबारक सो हर ईद वांगुर रहने ईद ते मां ऑलरेडी लेट थी गया सो वना जल्दी नमाज पढ़ीना हलो हलो न तो वरी मसलो थी तो चलो चले वना पिया जिस बागी अली संगत सो लेट थी या यूट्यूब दा बखारी लेगम गन निभागा हाने आयो आखिर में चलो जल्दी ये नचो निभागा नहीं होती वा चंदा नमाज खाए भाई 9 बजे सोसा अध कलाक सवेले लेट रन मानन के धोखो करे सवेले घुरादन 8:15 जो टाइम दी नम करे छदन 8:15 जो टाइम देन मां 8:30 मुको एमलारी 9 8:30 अल्लाह मानो बीठा ॾिसूं हलो पुॼूं पिंडाल तां पुॼी चुका आहियूं फर्स्ट टाइम मां आयो आहियां त ईदगाह में भत थियो आहे बहुत खुशी थिए थी तव्हां भत ॾिसी हिनखे की भते नाले ॿुधायो इंजे का आयो आहे मूंखां पुछो न आयो बेशुमार कयोसि भत मां हिते अची ॾिठो आहे बहरहाल भत ॾिसण सां ईद थी वई दिलि ख़ुशि थी वई सॼी संगत वेठी आहे ॾिसो वेठा आहिनि सभु वीचारा ख़ुतबो था ॿुधनि हेलो असां ॿुधूं अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन चलो मदरी पढ़ते दिएगा मदरी सेठ है वाईद मुबारक सजी रात करता अल्लाह सिचुएशन के अच्छा ले खान पे आवाज हम भत ना खाओ संगत ईद बस हाँ भगवान बुधा बत ईद मुबारक मिलने गाल सीधी बे की सफ़ा अकेलो वेही रहियमि माशाल्लाह पुलिस वारा न मिलियो वॾी ख़ुशी थी जेको खाई सघियुमि उहो खाधमि गंज थी वियो हाणे घर मानी किथां वणंदी आहे आख़िर ताईं अकेलो वेठे किथां वञो घर वणंदो अहिड़ी दिलि हुजे साईं अकेलो माण्हू भत खाए एतिरो कॉन्फिडेंस खपे मां अॻिते आयुमि अकेलो भत खाए 50-100 माण्हू 50-100 खां मथे आहे 200-300 हणी अला पहिरियों दफ़ो खैरपुर में थियो आहे इहो खानपुर में भत थियो ईदगाह ते थींदो अलाए छा सो हाणे केॾे हलंदासीं तूं त घर में ख़्याल में तव्हांखे मुक़ाम ॾिनो हा असां हाज़िरी वधण जी भरियूं पोइ ॾिसूं छा सीन आहे हा हलूं न चलो ईदियूं ईंदियूं समय पर हे न ईंदासीं अस्सलाम वालेकुम या अहलल क़ुबूर
अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद। हिकिड़ी ॻाल्हि तव्हां मां ॿुधायां, असांजो सऊदी हिकिड़ो रिश्तेदार आहे, सो उन चयो त जॾहिं कब्रिस्तान वञी तो मुंहिंजी अम्मा बाबा जी क़बर जी वीडियो मतिलबु लॻाई आहे ब्लॉग में। सो भत खां वरी सबिल किशमिश नसीब असांजो अॼु ईद अहिड़ी लॻी आहे न अलाह कसम मन थी वञे दफ़ा सबिल छे। आवाज़ आया त ईद मुबारक बाबा मनी न सबिल प्यारी वाला। हाँ जानी ईद मुबारक जानी असखलास अमन अमान पियो सबिल पियो। भाई जान दो ने पे वाले साहब ईद मिलाद। अस्सलाम वालेकुम। संगत थाने सां पंहिंजे वॾे वॾे चाचे सां ईद चलो चलो। अस्सलाम वालेकुम। ईद मुबारक। ईद मुबारक। ले मालिका 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 ले बस मानी असां तव्हांजी थोरी टेस्ट कंदासीं न। हा हा मज़ेदार दर्पण के बाद हाणे जीअं हिकु असांजो कैमरामैन हो उन ईद मुबारक साईं ईद मुबारक। ख़ुशि हो खैरा। अस्सलाम वालेकुम साईं ईद मुबारक मबरूक मबरूक यार अमीर जो संगत खुश आयो तबे सही आ साईं हाणे ईद मिली आहे हाणे ईद मिली आहे हाणे ईद जी तव्हांखे ख़र्ची ॾियां थो। अल्लाह तव्हांखे लेखी ॾिसो तव्हांखे हिकिड़ो ॿ साईं मुंहिंजा इहो हे साईं मुंहिंजा टे हे साईं मुंहिंजा चारि साईं हल घणा जा पुट वाह 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 130 रुपया साईं इहो अंग ॾिसण वारा इबरत ईंदा त कहिड़ो अंग 130 रुपया ख़र्ची मिलियो आहे ख़र्ची आहे साईं। तव्हां ॾिसो कमेंट में ॿुधायो ऐं फॉलो लाइक ज़रूरु कंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं सॼी संगत खे दिलि जी गहराइनि सां ईद जी मुबारक ईद जूं वाधायूं रोज़नि जूं मुबारक। माशाअल्लाह संगत ॾाढा साईं असांजा पुॼी आहे साईं ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक ईद मुबारक। ईद मुबारक ईद पढ़ी आयो खेरनि सां अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। यको अलाए किथे हलिया विया ईद पढ़ी एॾो मुक़ाम न वरी भत कयूं हिन दफ़ो चकर हा असां बि खाधोसीं ख़बर छा त वरी चयो न हर को मानी हिकिड़ी खाई पोइ वञो ईअं न वञो सही खाधी जी मानी वरी मिलियासीं वरी बसि। सही ईद मुबारक मबरूक मबरूक किथे तव्हांजो तकड़ा तकड़ा अदा एॾा दिलावर वेठो आया हा हा तव्हांजे वेटिंग में तव्हांजे ई वेटिंग में हलूं रिश्तेदारनि सां मिलूं न त इहो बेइज़ती थी थिए वॾी वार तव्हांखे छा ॿुधायां मां। अस्सलाम वालेकुम सोना साईं मुबारक मबरूक। सभिनि खां देरि तयारु थिया हो तव्हां त
मीर हादी अस्सलाम वालेकुम हाजी ईद मुबारक हाजी मबरूक मबरूक मनो केड़े दा प्रोग्राम ठायो हक संगत हक जरा जियो जियो ये छा की मैं समझ में गया केड़ा हाल नाए निंद दिए जो ईद मुबारक गाय बजे 2:30 बजे 10:30 थिया हां सुनो वो यारो यारी तो हाय जवार संगत फोन करे बुरायो यार अफजल इंदो असां दे हर ईद ते सो यार दे वणणो आ यार यादरी भरणी आ यार कीम करे खुद सो अज नसीब जो थे या सुभाणे सो संगत डेट थी सफा खबर ही नहीं पे छा गलान चान आज जानी मोबाइल यार अल्हम्दुलिल्लाह यार मोबाइल बुद्ध अफजल जानी असां दे हर ईद ते इंदो यार बस उन जो एहसास कमियूं दिल में आहिन वो दिल में आ हाणे इंसानन के छा बुधाई हलो केड़ी मल असां हाज़री बार इंशाल्लाह शाम जे टाइम ते डी ठरे इंशाल्लाह अंदाजी रोजी रोजी कयूं इंशाल्लाह ओडी अंदाजी खेरपुर इंशाल्लाह देवा तो माम निंद ज्ञान डेट थी हां वो ईद मुबारक हो सर गालायो क्या सब्सक्राइब किया सीता नहीं ना छड़ी दे तो मुझे लगे तो माशाल्लाह आई एम स्लीपिंग सलाम बुधो ईदार ॾींहुं छड़ो न ॿुधो और उतां बूसड़ वेंदा वञो तो संगत खां मोटी आयासीं हाणे वरी अचनि था असांजा मोतबर शख़्सियत मोतबर यूट्यूबर लीमू खणनि तो उहे पुॼण वारा आहिनि इंशाल्लाह उहे अचनि उन्हनि सां गॾु हलंदासीं यार जी हाज़िरी ते ओचितो मुंहिंजे मरण जी ख़बर तूं ॿुधंदे ॿुधंदे सीनी निंड न आहे गई दिमाग़ में डिप्रेस थी वियो आहे हिकिड़ो ॾींहुं आई जो राति सुम्हंदासीं अञा ताईं न आहियां सुठो हेठियो पियो सुतो न आहियां मथां सम्झो सुतो आहे तुंहिंजो दीवानो हो मरियो मरियो हाणे किदे कब्रिस्तान साईं ज़मीर ईद मुबारक मिलिया पर ॿियो दफ़ो कूड़ न हणंदासीं छो जो रोज़ा रखिया गुरु बाबा सब्सक्राइब कंजाऊं ब्लॉग कंजाऊं फलाण कंजाऊं मौलवी साहब बाबा ईद मुबारक असां अरे तुझे भरियल सुबह ही मिलियासीं फर्स्ट में माता मिलियो वरी हिमल कब्रिस्तान में था मिलो अलाए बस मोकलाए विंदो सलाए था बाक़ी माण्हू रहियल आहे या ॿ अचनि रस्ते में किथे तो हली मौली सलाम पंहिंजे वॾड़नि ॾे साईं हाज़िरी वॾनि जी भरणी आहे जेके असांजा वॾा रोज़ माशाल्लाह तालिबान था लॻो सफ़ा तालिबान फलस्तीन जो मुजाहिद चवा तालिबान हे अफगानिस्तान चङा चांद रात तव्हांजे चांद न ॾेखारियोसीं अॼु ॾिसो चिट्टो पिट्टो हाणे तव्हांजे पंहिंजी मिल रहिया हूंदा मोतबर यूट्यूबर आहे छो जो सभिनि सां मिलिया आहियूं असां मोतबर यूट्यूबर रहियल आहे मां त मिलियो आहियां पर तव्हां मिल रहिया हूंदा सो चलो हाणे असां ईद मिलण वारा आहियूं मोतबर यूट्यूबर लीमो सां ॿियों दफ़ो ईद त भाईजान अस्सलाम वालेकुम या शेखन ईद ईद मुबारक एवरीवन कीअं आहियो ठीकु आहियो तबियत ठीकु आहे सभिनी जो फस्ट ऑफ ऑल ईद जूं लख मुबारकूं वाधायूं चवंदा आहियो सिंधी ॻाल्हायो असां मुबारकूं चवंदासीं त भाईजान मूं निंड न आहे कई पर डेढ़ हे खाना पूरे थोड़ी लठ बा जिन थियो छोरे के बाद रेजा रे छनी शायद फुल करी केवाली जी दिवाली बाबा 50,000 सब्सक्राइब 50,000 लाइक ऐं सपोर्ट मेहरबानी जी खोलियो अब 50,000
अरे माशू अरे मोटे हवा बंद ने ले बाबा चलो जाना ऐसा है भवाटी होना है फेरा फेरा वाली मोटा सा को खाना को पूसट दिया सफा आनी का भूख लगी आलो वने दादा किदे साईं हाणे ऊंधा लगी भैया बत्ती बारे फ्लैश कोन तो से ना यार टेम्परेचर आ मोबाइल खराब आ खबर दो हां दे किदे दालो साईं हाणे असां हलूं था खेरपुर नाथन शाह खेरापुर साईं खेरपुर नाथन शाह खेर में साईं थोड़ो कम आहे उते अल्लाह भलाई हलो वा ड्राइवर दान जी सगदा ऐसे छो बागी माज जियो जियो माज चाय रेडी मच्छर न रेडी आए ने हां होया कौन तो जो मच्छर कोनन के अची बैठा नी जाए सही यार मच्छर थियो आहे जिथे किथे आहे छा कजे अंधो तो करी यार अल्लाह एडी फ्लैश तेज त कोने हे जे बारे ये भी लोग तो करे अदा चाय पियो बस बाय बाय शू शू हां शू शू वाला शू शू बाय 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 निंद दिया जा मगे मां तो सुमा अल्लाह मां कलो को जागला बहु लोग अब बाबा एक धोने और रात को डेली 2 बजे ताईं जागनो आना 3 बजे ताईं और रमजान में मां सही रात जागनो पर बड़ा तू चांद रात ताईं सही लगी हो न मोगे ना व्लॉग ॾिसजा हिकिड़ो एंड करे ॿियो स्टार्ट कयो तमें उन ई टाइम ते हिकिड़ो जो पोस्ट कयो आहे हिकिड़ो हे जेको स्टार्ट कयो आहे जेको अञा रिकॉर्ड थिए थो निंड तो वड़ गई न हाणे रात सुम्हंदे तो वरी बस हाणे सुम्हंदमि सुबुह जो थोड़ा हाणी उथारी हा ओके थींदुमि सही थी वञे मन टाइम कहिड़ो टाइम नहीं यार जीअं त फर्स्ट ऑफ ऑल तव्हांखे मां टाइम ॿुधायां टाइम थो थिए 12:25 मुंहिंजो आवाज़ बि चेंज थी वियो आहे तव्हांखे ॿुधणु ईंदो हूंदो सो कूड़ न हणंदुमि मां अॼोके ॾींहं में मां आई थिंक अधु कलाक बि न थियो 15-20 मिंट झटको लॻो निंड जो बसि कांहिं बजे उथियलुमि कल्ह 4 बजे जो सो सॼी राति सॼो ॾींहुं वरी हिनमहिल 12:30 था ॾियनि सलाम कयो बाबा वॼा की असां वरी डेट डाउन सफ़ा ख़तमु इहो मिड़ई पकाई करे थो ॻाल्हायूं इहो हाल न आहे ॾिसो त आवाज़ ई नथो निकिरे सो अॼु पाण ते व्लॉग ईंदा कयूं ऐं उमेद था कयूं असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो सॼी संगत सुम्ही पई आहे विसरी था वञनि सो उमेद था कयूं असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो सो असां तव्हांजे करे केॾी महिनत वॼा गा निंडूं फिटिया हूंदा पर असांजी वीडियो अचो ईअं ज़ूम मथे ईअं न कयो यार सो माशाल्लाह दोन में अस्सलाम वालेकुम ईद गिफ्ट फॉर यू